आगाह कयां कि लाड़काने में दड़ी थाने जद जो SHO जो कारनामो साम्हूं आयो है। SHO अब्दुल मजीद आराई पंहिंजे ई थाने ते नंढे मुंशी शफ़ी खेड़ो के लाकअप कराए छॾियो आहे। अवांखे अपडेट कंदालू अहम खबर है। SHO सवाल जो जवाब ॾियण खां इनकार करे छॾियो आहे। इहो असांजो पंहिंजो मसलो आहे, इहो चवण आहे SHO जो। अवांखे अपडेट कंदालू अहम खबर है। साफ़िन जी टीम थाने ते पहुची लॉकअप थियल नंढे मुंशी के ॿाहिरि कढायो आहे। ख़बर मां असां शेयर कंदालू लाड़काणे मां दड़ी थाने जे SHO जो कारनामो। SHO अब्दुल मजीद आराई पंहिंजे ई थाने जे नंढे मुंशी शफ़ी खेड़ो के लॉकअप कराए छॾियो। आगाह कयूं पिया लाड़काणे में अहम खबर है। दड़ी थाने जे SHO जो कारनामो साम्हूं आयो है। SHO अब्दुल मजीद आराई पंहिंजे ई थाने जे नंढे मुंशी शफ़ी खेड़ो के लाकअप कराए छॾियो आहे। साफ़िन जी टीम थाने ते पहुची लाकअप थियल नंढे मुंशी के ॿाहिरि कढायो आहे। SHO सवाल जो जवाब ॾियण खां इनकार करे छॾियो आहे। SHO जो चवण आहे त इहो असांजो पंहिंजो मसलो आहे।